ऐं उन्हनि में उहे हल्किड़ियूं टोपियूं आहिनि, हिकिड़ियूं वरी ॻरियूं टोपियूं बि ठहनि थियूं जंहिंमें वरी ज़रकून हीरा ऐं अलाए कहिड़े कहिड़े क़िस्म जा ख़सूसन। तव्हांजी ॻाल्हि पूरी थी मां जेको सवाल ते अची वियमि हिकदमि तव्हांजी ॻाल्हि पूरी त मां वरी चवां थो त ख़सूसन जेलनि जे अंदरि बि माण्हू ॾाढा टोपियूं बहितरीन ठाहिनि था। असां जॾहिं जेलनि में हूंदा हुआसीं त उते जेके टोपियूं ठहंदियूं केॾी महिनत कंदा उहे बि इंतिहाई शानदार ॾिसण जोॻियूं हूंदियूं। सॻियूं ठाहींदा आहिनि जेल में, अगठ ठहंदा आहिनि। ऐं हाणे त वरी ॿियूं जदीद शयूं बि ठाहिनि पिया, पर्सियूं ठाहिनि पिया ऐं उन्हनि में जेका मतिलबु मोती या भर्थ या वरी सुई जो जेको कमु कनि था उहो बि इंतिहाई ॾिसण जहिड़ो आहे। अच्छा, सियासत साईं GM सैयद इन हवाले सां मां चाहींदमि तव्हां पाण जेको रोशनी विझो। साईं GM सैयद त तमामु सिंध जी हिकिड़ी वॾी तारीख़ तहज़ीब असां खणी ईअं चवंदासीं त साईं GM सैयद ॼण असां सभिनी सिंध जे माण्हुनि खे सिंध विसरियल सिंध यादि ॾियारी। छो त अंग्रेज़नि जॾहिं सिंध कब्ज़े में कई हुई त सिंध जो ॼण माण्हुनि खां सिंध ॼण विसरी चुकी हुई। दुलह दरिया ख़ान जी शहादत खां पोइ सिंध ॼण मुसलसल ग़ुलामी जे बंधन में धिकिजी वई। ऐं साईं GM सैयद जॾहिं अखि खोली तॾहिं बि पंज अंग्रेज़ साम्राज्य हिन सिंध जे मथां क़ाबिज़ हुयो ऐं साईं GM सैयद उन जे लाइ हिकिड़ी जदोजहद कई, जाखोड़ कई, जंहिं सिंधी कल्चर ते तमामु बहितरीनु लिखियो, सिंध जी सकाफ़त ते, सिंधी जी सियासत ते, सिंध जे माज़ी हाल मुस्तक़बिल ते ऐं सिंधी क़ौम पंहिंजो वजूद कीअं बचाए सघे थी उन्हीअ ते। ऐं चवां थो त हू सिंध जे रवायतनि जो बि अमीन हुयो ऐं सिंध जी सकाफ़त खां वठी सिंध जी सियासत खे हुन इबादत जो दर्जो ॾिनो त ख़ुदा जी साईं चवंदो त रोज़ो निमाज़ ई पिणु चङो कमु पर उहो की ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे। उहो मक़सदु हुयो त ख़ुदा जी ख़ल्क़ जी ख़िदमत करणु, उन्हनि खे सिधे ते रस्ते ते हलाइणु ऐं पंहिंजे धरती जी मालिकी ऐं वारसी करे सिंध खे उहो तारीख़ी मुक़ाम ॾियारणु जेको हज़ारे सालनि खां वठी सिंध माणींदी रही आहे। तव्हां उन्हनि सां गॾु हूंदा हुयो? बिल्कुलु। ऐं मुंहिंजो सुवालु इहो आहे त तव्हां उन्हनि जे अंदरि मतिलबु सियासत ऐं सकाफ़त उन जे हवाले सां तव्हां छा उन्हनि मां जेको आहे सिखिया वरिती? साईं मां त छड़ो सिखियासीं हुननि जी जेका महिमान नवाज़ी हूंदी हुई। असीं सॼी सिंध खां अलाए किथां कई कारकुन असांजा ईंदा हुया त सभ खां पहिरियां त मुंहिंजे ताम जो इंतज़ामु कंदो, पुछंदो, पाण वेही खाराईंदो गॾु जेको आहे सो, बाबा मास्तर हीअ शइ खुटल आहे, भाॼी कोन्हे का, सब्जी कोन्हे, दाल कोन्हे, अंब कोन्हनि, फलाणी शइ खणी आहे। मतिलबु महिमान खे अहिड़ो खाराईंदो, हुनखे ड्रॉ कराए वरी कचहरी साईं कंदो सिंध जी सॼी तारीख़, सॼी सकाफ़त ते ऐं सिंध जे मौजूदा सूरत हाल ते त सिंध हिन ग़ुलामी जे दौर मां कीअं निकिरी सघे थी उन मुतलिक़ वरी साईं वरी उनजे सुम्हण जा इंतिज़ाम कंदो। जेकॾहिं इलाही काफ़ी तइदाद में नौजवान हूंदा त पोइ सॼे सन शहर जूं जेके ओताकूं हूंदियूं उहे ॼण साईं चवंदो बाबा उते उते मिसाल किथे 5, किथे 10, किथे 15, किथे 20 माण्हू उते उनखे सुम्हारे वरी साईं पुछंदो त बाबा कंहिंखे तकलीफ़ त न रही जेको आहे सो या को तव्हांखे चांहि सुबुह जो मिली या तव्हांखे बिस्तरा कीअं हुया, साफ़ सुथरा हुया या कीअं। मतिलबु एतिरे ताईं जो साईं वरी राति जो ॿी 2-3 बजे जेके ओताक में 20, 15, 50 माण्हू सुतल हूंदा उन्हनि जूं अची सवड़ियूं या रिलियूं बि पाण साईं अची ठाहींदो त मथां सर्दी हुजे, मथां कंहिंजी रिली लही वई जे कंहिंखे सीउ लॻे या कंहिंखे जेको आहे तकलीफ़ हुजे या कंहिंखे खाधो मिलियो या न मिलियो, एतिरे हवाले सां बि साईं मतिलबु संभाल हिकिड़ी पंहिंजे महिमान जो जेको आदरभाव थींदो आहे, इज़त थींदी आहे त सिंध जूं हिकिड़ियूं रवायतूं रहियूं आहिनि त सिंधी माण्हू त जेकॾहिं पंहिंजे तॾे ते को महिमान अची वेंदो आहे त घर में जेकॾहिं खाइण जे लाइ न हूंदो आहे उधर ते वठी बि माण्हू पंहिंजे महिमान जी ज़रूरत पूरी कंदो आहे, मानी खाराइणु, हुनखे रहण जी ख़िदमत चाकरी करणु। त इन हवाले सां साईं GM सैयद
ॼण सिंध जी सकाफ़त जो ॼण उहिञाण हुयो जेको आहे असां वेंदा हुआसीं पोइ राति जो उतां करे चवंदो हुआ तव्हां का क़ौमी कारकुन थका टुटा आया हो तव्हां फ्रेश थियो त तव्हांखे अॼु मां राग ॿुधाईंदुसि पोइ साईं वरी सन जा फनकार घुराए विहारे पोइ असांखे राग ॿुधाईंदो हो जेको आहे सो ॿिया साईं जा हूंदा हिकिड़ो आरब ऐं ॿ टे ॿिया हूंदा उहे वरी ईअं चर्चा कंदा हुया जेको आहे सो टोटका या भोग ठकाव या ख़बरूं चारूं या मिसाल अहिड़ियूं ॻाल्हियूं जिते माण्हू वधीक ऐं असां बि बिल्कुलु रखूं पिया जो सिंध जी उहे जेके रवायतूं असांजूं त तक़रीबन हली वियूं आहिनि जेके पुराणियूं सिंध जे अंदरि ओताकनि ते कचहरियूं थींदियूं ॾोर बेत हलंदा गुजारतूं हलंदियूं हुयूं साईं माण्हू ईअं टोटका पेश कंदा खिल भोग कंदा अहिड़ी तरह साईं सॼे सन जा 4-5 हिकिड़ी साईं जी राति रोज़ाना कचहरी जा माण्हू हूंदा जेके तक़रीबन कलाक ॾेढ त छड़ो ईअं खिल भोग एतिरो कंदा चवंदा बाबा सॼो ॾींहुं सियासत ते सॼो ॾींहुं मुल्की मामलनि ते समाजी ॻाल्हियुनि ते गुज़ारियूं था त एंटरटेनमेंट जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू अहिड़ी गुफ़्तगू कचहरी हुजे जंहिंमें माण्हू लुत्फ़अंदोज़ थिए जंहिंमें माण्हू पंहिंजी राय जो इज़हार करे ॻाल्हाए ॿोलाए खिले त माण्हू कुझु हल्को थी थो वञे ज़हनी तरह जेको भार आहे जेको माण्हू थो ॻोल्हे